आचर ॾियारे इन 120 ते थियल ज़मीनी चूंडुनि में अॻूणे वज़ीर आज़म नवाज़ शरीफ़ जी वञी कुलसूम नवाज़ कामयाब थी वई। कुलसूम नवाज़ 61,745 जॾहिं त संदसि मुक़ाबले में आयल PTI उम्मीदवार डॉक्टर यास्मीन राशिद 47,099 वोट हासिल कया। इन 120 जी चूंडुनि में गवर्नर सलमान तासीर जे कातिल मुमताज़ कादरी खे आयल मौत जी सज़ा खां पोइ जुड़ियल तहरीक लबैक पाकिस्तान जे उम्मीदवार शेख अज़हर रिज़वी 7,213 वोट हासिल कया। जॾहिं त मिली मुस्लिम लीग यानी जमायत दावा जे आज़ाद उम्मीदवार कारी याकूब शेख 5,222 वोट हासिल कया। जंहिं बाद पीपल्स पार्टी जे उम्मीदवार समेत ॿिनि 40 खां वधीक आज़ाद ऐं पार्टी उम्मीदवारनि इन 120 ते वोट हासिल कया। अहिड़े नमूने इन 120 वारे तक ते 14,000 कुझु वोटनि सां नून लीग उम्मीदवार कुलसूम नवाज़ सोभारी थी। इन 120 ते 3,21,786 रजिस्टर्ड वोट हुआ। चूंड नतीजनि बाद कुलसूम नवाज़ जी धीअ जंहिं चूंड मुहिम खां आख़िरी ॾींहं ताईं नून लीग पारां सरगर्मी पई ॾेखारी तंहिं आयल नतीजनि बाद मेड़ाके खे ख़िताब कंदे हिकु भेरो ॿीहर अॻूणे वज़ीर आज़म नवाज़ शरीफ़ ख़िलाफ़ आयल फ़ैसिले ते अदालत मथां तनक़ीद कई। संदसि चवणु हो त नाइंसाफ़ी ते ॿधल फ़ैसिले ख़िलाफ़ अवाम फ़ैसिलो ॾेई छॾियो आहे। अगर आप लंदन में सुन रहे हैं तो लाहौर कह रहा है मियां साहब वी लव यू। एक साइड पे वो सब कुव्वतें खड़ी थी जो बार बार मुंतखब वज़ीर आज़म पे वार करती हैं। आपको पता है कि एनए 120 ने आज क्या किया। एनए 120 ने मुंतखब वज़ीर आज़म पे होने वाले वार को अपने सीने पे लिया है। आज रोकने की बहुत कोशिश हुई, मगर जिसको अल्लाह ना रोके उसको कोई नहीं रोक सकता। मरियम नवाज़ वधीक चयो त इन्हनि समूरियुनि कुवतुनि खे चूंड नतीजनि सां शिकस्त आई आहे जन नवाज़ शरीफ़ जो घेराव करे रखियो आहे। मरियम नवाज़ जो इहो बि चवणु हो त हिकु शिकस्त चूंड में संदन ख़िलाफ़ बीठल उम्मीदवारनि खे आई आहे ऐं ॿी शिकस्त उन्हनि खे आई आहे जेके साम्हूं नज़र नथा अचनि। हुन चयो त इमरान ख़ान जे रोअण जो वक़्तु अची वियो आहे ऐं खेनि तक जा मिलियल 60,000 वोट 60 लखनि बराबरि आहिनि। जब मैं हल्के में कैंपेन चला रही थी तो जो मेरी बूढ़ी माएं व्हील चेयर्स पे बैठी थी उन्होंने कहा हमें पता है नवाज शरीफ अकेला लड़ रहा है, हमें पता है कि सब उसके मुखालिफ हो चुके हैं, सब वो कुव्वतें जो नवाज शरीफ के मुखालिफ हैं वो किस तरह उसके खिलाफ काम कर रही हैं। मगर एक आवाज मुझे हर गली से आई, जेड़ा कल्ला उदे नाल अल्लाह। साजिश हो रही है, अगर ऐसे हालात में अल्लाह ताला ने पाकिस्तान मुस्लिम लीग नून और नवाज शरीफ को फतह दी है तो इंशाअल्लाह ताला आज भी नवाज शरीफ है, कल भी नवाज शरीफ होगा। PTI सरबराह इमरान खान पारां चूंड नतीजा क़बूलींदे चयो वियो त नून लीग जो वोट घटियो आहे। ॿिए पासे कुलसूम नवाज़ मुखालिफ़ PTI उम्मीदवार डॉक्टर यास्मीन राशिद जो चवणु हो त हू चूंड नतीजा क़बूल नथा कनि ऐं 29,000 वोटनि वारे मामले ते इलेक्शन कमीशन ख़िलाफ़ अदालत वेंदा। कि इलेक्शन कमीशन को आई एम गोइंग टू टेक द इलेक्शन कमीशन टू कोर्ट। वजह यह है कि इलेक्शन कमीशन ने अगर खुद इंडिपेंडेंटली ये काम नहीं किया तो मैं इलेक्शन कमीशन को कोर्ट में लेके जाऊंगी। और मैं पूछना चाहती हूँ कि आपके पास जब ज्यूरिसडिक्शन थी, आपके पास जब पावर्स थे, यू हैड द एग्जेक्टिव पावर्स अकॉर्डिंग टू द कॉन्स्टिट्यूशन ऑफ पाकिस्तान, द डे यू अनाउंस द इलेक्टोरल, आप जब जिसे अनाउंस कर देते हैं उसका सारा डेट्स अनाउंस कर देते हैं, उस दिन के बाद आपके पास एग्जेक्टिव पावर्स है। आप किसी किस्म की भी सजा दे सकते हो उन लोगों को जो कोड ऑफ कॉन्डक्ट तोड़े। आपको याद उस दिन आया जिस दिन इमरान खान ने कहा जी मैं दुआ पढ़ने जाऊंगा वहाँ क्या कहते हैं दाता दरबार, तो आपने ऑर्डर्स दे दिए और आपने डिप्टी कमिश्नर को ऑर्डर दिया। मतलब उस दिन आपकी पोजीशन बन गई कि आपने डिप्टी कमिश्नर को ऑर्डर दिया कि रोक दें, कोई रैली नहीं होगी लाहौर में।
तो आपने पहले डिप्टी कमिश्नर को क्यों नहीं ऑर्डर दिया था? क्या खास सिर्फ इमरान खान के लिए था? इस तरह का जो पार्शियल एटीट्यूड है इलेक्शन कमीशन का, उसको मैं कंडेम करती हूँ। मैं ये कहती हूँ बहुत जुल्म और ज्यादती है हमारे जैसे कैंडिडेट्स के साथ कि हम अपने जोरे बाजू पे इलेक्शन लड़ने की कोशिश करते हैं और इलेक्शन कमीशन की पूरी कोशिश होती है कि हुकूमती बीन बजाई जाए हर जगह। आखिर में मैं मरियम बीबी से कहना चाहती हूँ, लंदन चली गई, मैं वो तो चली गई लंदन, लेकिन अनाउंस करके लोगों को और मजीद ना करो ना कि जी मैं अवाम का शुक्रिया करती हूँ। नहीं, आप अवाम का शुक्रिया ना करिए। आपका मैं उन वजीरों का शुक्रिया अदा करती हूँ, मैं उन चेयरमैनों का शुक्रिया अदा करती हूँ, मैं उन मजलूम लोगों का शुक्रिया अदा करती हूँ जिनकी मजलूमियत पे तुमने खेला, उनका। वरना जो सही अवाम है ना, वो तो आपके सामने खड़ी हो गई है। उसके अंदर वो लोग वहाँ सामने खड़े हुए हैं आपके, क्योंकि तनासब जो है वो अभी आपको एजाज चौधरी साहब बताएंगे कि आपके वोटों के साथ हुआ क्या है। जॾहिं त ॿिए पासे अक्सर पोलिंग स्टेशननि ते नून लीग ऐं PTI कारकुननि में झेड़े जूं ख़बरूं पिणु आचर ॾियारे रिपोर्ट थींदियूं रहियूं ऐं ॿई पार्टियूं हिक ॿिए ख़िलाफ़ मुख़्तलिफ़ इल्ज़ाम हणंदे पिणु नज़र ईंदियूं रहियूं। ॿिए पासे इलेक्शन कमीशन लाहौर जे NA 120 ते थियल चूंडुनि में बायोमेट्रिक वेरिफिकेशन मशीनुनि जी आज़माइशी तजुर्बे खे इत्मीनान जोॻो करार ॾींदे चयो आहे त 39 पोलिंग स्टेशननि ते 88% नतीजा सही रहिया ऐं 88% वोटनि जी तस्दीक थी, जॾहिं त 12% वोटनि जी तस्दीक मशीनुनि ज़रिए न थी सघी आहे। NA 120 जी ज़मीनी चूंडुनि में हिन वक़्त जे नतीजनि कुलसूम नवाज़ 61,745 वोट, PTI जी डॉक्टर यास्मीन राशिद 47,099 वोटनि जी जेकॾहिं साल 2000 जी आम चूंडुनि सां भेट कजे थी त उन वक़्तु नून लीग 91,683, पाकिस्तान तहरीक इंसाफ़ 52,354 ऐं पाकिस्तान पीपल्स पार्टी 2,605 वोट हासिल कया हुआ। यानी 39,000 जी सरसी सां नून लीग सोभारी थी हुई, पर हिन वक़्तु फ़र्क़ु सिर्फ़ 14 खां 15,000 वोटनि जी सरसी जो आहे, जंहिं लाइ बि चयो पियो वञे त 12% वोटनि जी तस्दीक बायोमेट्रिक मशीनुनि ज़रिए न कई वई आहे ऐं 29,000 वोटनि जी ग़लति दाख़िला ते PTI पारां इलेक्शन कमीशन ख़िलाफ़ अदालत वञण जो फ़ैसिलो कयो वियो आहे। तंहिं करे चूंड नतीजनि खां पोइ शुरूआती तौर ते इहो पियो ॾिठो वियो त PTI हिकु भेरो ॿीहर चूंड अमल ते एतिराज़ वारे अदालतुनि जो रुख़ कंदी, पर हाणे जॾहिं इमरान ख़ान पारां नतीजा क़बूलण जी ॻाल्हि थी रही आहे तॾहिं इहो चई सघिजे थो त PTI अदालतुनि बजाए हिकु भेरो ॿीहर पार्टी सरगर्मियूं लाहौर में तेज़ कंदी। जॾहिं त नून लीग हिन कामयाबी खे नवाज़ शरीफ़ ते अवाम जो एतमाद आहे चई सियासी रांदि ऐं रंगमंच सजाईंदी, पर तजज़िये निगारनि मूजिबि नून लीग जे 14,000 जी सरसी ते हासिल कयल कामयाबी नून लीग जी मक़बूलियत में लाथ खे ज़रूरु ज़ाहिर करे थी, जंहिंजा नतीजा इहो चई सघिजे थो त ईंदड़ वक़्त में नून लीग जी हाणोकियुनि ख़्वाहिशुनि जे उबतड़ि ईंदा। ॿिए पासे NA 120 जी चूंड अमल खां अॻु इहो विसारणु न घुरिजे त तजज़िये निगारनि पारां इहो पिणु चयो पियो वियो त हिन भेरे नून लीग 2013 जी आम चूंडुनि खां बि वधीक वोट हासिल कंदी ऐं उनजो सबबु इहो पियो ॼाणायो वियो त 2000 जी आम चूंडुनि वक़्तु नून लीग वटि सरकारी मशीनरी जो इस्तेमालु न हो, पर हिन भेरे संदन वटि सदर खां वज़ीर आज़म ऐं पंजाब जे वॾे वज़ीर खां मकानी हुकूमत ताईं संदन वटि कुल अख़्तियार हुआ, पर उन बावजूदि 14 खां 15,000 जे वोटनि जो फ़र्क़ु को वॾो फ़र्क़ु न आहे। इन फ़र्क़ खे तजज़िये निगार इन ॻाल्हि खे हथी ॾींदे बि नज़र अची रहिया आहिनि त 2013 जी आम चूंडूं या त सच में आरोज़ जूं चूंडूं हुयूं, यानी तहरीक इंसाफ़ तोड़े पीपल्स पार्टी जे इल्ज़ामनि त नून लीग 2013 वारनि चूंडुनि में ठपेबाज़ी करे 40,000 जी सरसी सां चूंड खटी हुई खे हथी मिले थी। पर जेकॾहिं PTI जे इल्ज़ामनि बाबति ॾिसिजे त बि ॻाल्हि सम्झ में अचे थी, छो त PTI पारां हिन भेरे बि 47,000 वोट हासिल कया विया, जॾहिं त पीपल्स पार्टी उमेदवार 5,000 खां बि वधीक वोट हासिल करे न सघियो, जंहिंमां ज़ाहिर थिए थो त पीपल्स पार्टी हाणे लाहौर में 3 नंबर जी पार्टी बि न रही आहे। छो त जेकॾहिं ॾिठो वञे त 2002 जी चूंडुनि दौरान पीपल्स पार्टी हिन ई तक तां 19,483 वोट हासिल कया हुआ। साल 2008 वारी चूंडुनि दौरान पीपल्स पार्टी जे जहांगीर बदर हिन तक ते बि 24,380 वोट हासिल कया हुआ, जॾहिं त 2013 जी आम चूंडुनि दौरान ज़ुबैर कारदार पीपल्स पार्टी जे उमेदवार तौरु 2,605 वोट हासिल कया हुआ, जॾहिं त हिन भेरे NA 120 ते थियल ज़िमनी चूंडुनि में पीपल्स पार्टी 4 नंबरनि में बि नज़र नथी अचे। ॿिए पासे
नून लीग जी वॾी सरसी हासिल करण में नाकामी खे तजिए निगार शरीफ़ भाइरनि जी ख़ानदानी झेड़े जो बि सबबु ॼाणाए रहिया आहिनि, जंहिंजो चवणु आहे त शहबाज़ शरीफ़ ऐं हमज़ा शरीफ़ जी NA 120 में दिलचस्पी न हुअण करे बि नून लीग जो वोट घटियो आहे। पर इन्हनि हाड़िनी शयुनि जे बरअक्स पाकिस्तान जी सियासत में हैरान कंदड़ ॻाल्हि NA 120 जे नतीजनि खां पोइ इहा बि आई आहे त पहिरियों भेरो पंजाब जे राजधानी में मज़हबी ख़्यालु रखंदड़ जमायतुनि तहरीक लबैक पाकिस्तान जो उम्मीदवार 7213 वोट खणी टीं पोज़ीशन हासिल कई आहे, जंहिंजो तालुक़ु मुमताज़ कादरी जे नाले ते जुड़ियल पार्टी सां आहे, जॾहिं त चोथों नंबर जमायत दावा जी मिली मुस्लिम लीग 5222 आज़ाद उम्मीदवार जी हैसियत में वोट हासिल कया आहिनि। लाहौर शहर में जॾहिं अहिड़े क़िस्म जी हालत हुजे ऐं साॼी दुर सां तालुक़ु रखंदड़ धुरियूं अहिड़े नमूने फैज़ अहमद फैज़, सादत हुसैन मंटू, आबिद हुसैन मंटू, मुबशर हसन, मेहदी हसन, आसमा जहांगीर, एतज़ाज़ अहसन ऐं शहीद ज़ुल्फ़कार अली भुट्टो जे रोशन ख़याल सियासत जो महवर ऐं मर्कज़ रहंदड़ शहर लाहौर हाणे साॼी दुर हवाले थींदे नज़र अचे थो। जिथे लाहौर शहर जो अहिड़ो हाल ऐं हशर हिननि ज़मीनी चूंडुनि अंदरि नज़र अची रहियो आहे, उते न ॼाण त पंजाब जी ॿाराड़ियुनि वारनि इलाइक़नि में साॼी दुर केतिरा पेर पुख़्ता कया हूंदा। कुझु तजिज़िए निगारनि पारां इहो पिणु चयो पियो वञे त 2018 जी इलेक्शन खां अॻु हिननि मज़हबी धुरियुनि खे मुल्क जी क़ौमी धारा में आणण लाइ संदन लाइ सियासी रंगमंच सजाए संदन लाइ ही ज़मीनी चूंडूं हिकु रिहर्सल हुयूं ऐं अॻिते हली 2018 जी आम चूंडुनि लाइ इन्हनि जमायतुनि खे अॻिते आंदो वेंदो ऐं पोइ खेनि तहरीक इंसाफ़ जी छटी हेठि खेनि बीहारियो वेंदो ऐं पाकिस्तान तहरीक इंसाफ़ ऐं नवनि नालनि सां जुड़ियल साॼी दुर जूं पार्टियूं इतिहादी थींदियूं। पर तजिज़िए निगारनि जूं ॻाल्हियूं इहे वक़्त खां घणो अॻु आहिनि, जॾहिं त हिन वक़्त जी ख़ासि ख़बर इहा आहे त पीपल्स पार्टी लाहौर मां निकिरंदे PTI हिकु भेरो ॿीहर सगारी थींदे नज़र अची रही आहे ऐं इहा ॻाल्हि नून लीग लाइ 2018 जी चूंडुनि में इंतिहाई ॻणती जो सबबु बणिजंदी ऐं पूरे पाकिस्तान में लाहौर में साॼी दुर जे उम्मीदवारनि जो 3 ऐं 4 नंबर ते अचणु पिणु ॻणती खां घटि ॻाल्हि न आहे, जेको पिणु अॻिते हली पाकिस्तान जी सियासत में ॻणती जो सबबु बणिजंदो।